अस्सलाम वालेकुम सभिनी खे भली कार कयां थी। हींअर मां मौजूदु आहियां पापनगर जे सेट ते ऐं असांजा तमामु प्यारा ख़ूबसूरत आर्टिस्ट मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां बि कुझु गुफ़्तगू थींदी। मां मिलायां थी असांजी प्यारी सानिया बलोच उर्फ़ पोपरी सां। कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। ऐं असांजो अल्लाह अल्लाह पाक जा एहसान। ऐं असांजो प्यारो ख़ूबसूरत भाउ हैदर अली बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी, अल्लाह ताईं खुश रख दो बखैर बाबा खुश है। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। हैदर से पापनगर जी दामे जी सेठ थी जी बिल्कुल। ऐं हैदर यूट्यूब चैनल ते सानिया बलोच जे यूट्यूब चैनल ते तमामु ख़ूबसूरत परफॉर्मेंस सां गॾु तव्हां ॾिठो हूंदो ऐं बहितरीनु अदाकार बि आहे अदा। ऐं इनशाला इन फ्यूचर भाउ हैदर खे असां सिंगिंग जे रूप में बि ॾिसंदासीं। सिंगिंग न कंदासीं असां आर्टिस्ट सही थोरो मेरी मथे चढ़ाने छो 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 माना सिंगिंग जे नाले सां घबरायो छो था? न सिंगिंग के कम जी न आहे। वरी पोइ माण्हू चवंदा इहो बि रोसी घर को माई को पाता वरी इहो बि सिंगर। अलाह साईं ख़ैरु कंदो। ॿियो ॿुधायो सानिया तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु। तव्हां ॿुधायो सादिया? बस बा छा कयूं, हे असां हेड़ा माण्हू असां हूंदा त पोइ असां कॾहिं मथे चढ़ंदासीं, हिते तव्हांजे साम्हूं बीठा हूंदासीं। न छो सानिया बलोच जे यूट्यूब चैनल ते मां जो हैदर भाउ खे ऐं सानिया खे ॾिठमि एॾी ज़बरदस्त परफॉर्मेंस कनि था त सानिया बलोच जो जे नाले सां यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब ऐं लाइक कयो। ऐं टिकटॉक ID बि त आहे न अदी? अली हैदर सुमरो। अली हैदर सुमरो जे नाले सां। त अली हैदर सुमरो खे फॉलो लाइक सब्सक्राइब कयो। ऐं हैदर भाउ ॿियो ॿुधायो कीअं था गुज़रनि? माशाल्लाह ज़बरदस्त ॾींहुं गुज़रिया। अॼु असां सेट ते आयासीं, ॾाढो असांखे मज़ो आयो, एंजॉय कईसीं ज़बरदस्त। ऐं अदी सां असां वीडियो बि ठाहियोसीं अदी सादिया सां। हा, ऐं हीअ मुंहिंजे लाइ यादगिरी तव्हांजी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे ॼण मुंहिंजे लाइ, मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ, जो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नज़र ईंदो। ऐं अल्लाह साईं तव्हां ॿिन्हिनि खे हमेशह ख़ुशि ऐं सलामत रखे। आबाद हुजो, आबाद हुजो। ऐं आमीन आमीन। अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे। अदी जो यूट्यूब चैनल आहे, ॾाढा सुठा सुठा वीडियो बि हलंदा आहिनि। तव्हां ॾिसो था पापनगर जे सेट ते जेका वीडियो आहिनि सभु तव्हांखे अदी जे यूट्यूब चैनल ते मिलंदा। ज़रूरु ॾिसजो। ठीकु आहे ठीकु आहे। थैंक यू भाउ हैदर भाउ, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। सानिया भेण तव्हां बि पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। काफ़ी मिस कंदासीं असां, काफ़ी टाइम गॾु कमु कयो आहे। ऐं असांजो प्राइज़ आहे कंहिंखे ॾियणो न आहे हाली। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, असां एडवांस में मिलूं अलाए न मिलूं, ईद मुबारक तव्हांखे ज़रूरु ॾेई छॾींदासीं। हा, ख़ैरु मुबारक ख़ैरु मुबारक। ऐं मोकिलायां थी वरी वक़्त खां पोइ ॿियनि आर्टिस्टनि सां गॾु हूंदासीं। पंहिंजी दुआनि में यादि रखिजो।